अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, इमरान ख़ान जी हुकूमत त ख़तमु थी वई आहे, पर हिन हक़ीक़त खे तमामु वॾो हल्को महसूसु करे रहियो आहे त उहो हिकिड़े पंहिंजे मख़सूस नैरेटिव सां गॾु पॉपुलरिटीअ, मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में पॉपुलरिटीअ तरफ़ वधी रहियो आहे। उन जे करे जेकी नई हुकूमत ठहियल आहे उन जे लाइ मुश्किलात ऐं चैलेंजिस वधनि पिया था। नई हुकूमत हिकिड़े चैलेंज मां त जान छॾाइण जी अॼु बि कोशिशि कई। इमरान ख़ान जेकी तक़रीरूं करे थो पियो, उन्हनि में सिधो सो चवे थो पियो त ॿाहिरीं साज़िश थी हुई, अमरीकन साज़िश थी हुई, पर अॼु नेशनल सिक्योरिटीअ जो नई हुकूमत शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि पहिरियों इजलास कोठायो। उन में बहरहाल इहो चयो वियो त का बि ॿाहिरीं साज़िश जो सबूत न मिलियो। उन इजलास में ज़ाहिर आहे समूरा सर्विसिस चीफ, वास्तेदार मिनिस्ट्रीज़ जा माण्हू ऐं इंटेलिजेंस एजेंट्स जा हेड्स शरीक हुआ। पर छा रुॻो एतिरो चवण सां इमरान ख़ान जे हुन पॉपुलिस्ट वेव जे चैलेंज खे हीअ हुकूमत मुंहुं ॾियण जे क़ाबिल बि थी सघंदी? इन सवाल ते बि गुफ़्तगू कंदासीं। गॾोगॾु असीं ॾिसूं था पाकिस्तान में जेका ॿिया वॾा वाक़िया थिया आहिनि। मिसाल तौरु अॼु अदालत हुकुम ॾिनो आहे सदर खे त उहो पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शरीफ़ खे कसम खणाइण जा इंतज़ाम करे या नुमाइंदो मुक़ररु करे। हिन खां अॻु में सदर साहिबु कसम न पे खणाया, बिलाख़िर वरी हलफ़ बरदारियूं तक़रीबूं उन शुरू करायूं आहिनि। इन हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते। मूंसां गॾु गुफ़्तगू में शरीक आहिनि प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहिबु, सीनियर तजज़िया निगार आहिनि, ऐं मूंसां गॾु आहिनि इस्लामाबाद मां सीनियर जर्नलिस्ट ऐं तजज़िया निगार ज़ैगम ख़ान साहब। ज़ैगम भाई, शुक्रिया आपने ज्वाइन किया। मैं आपसे शुरू करता हूँ। ये इमरान खान की मुझे यूँ लग रहा है कि पॉपुलिस्ट वेव तो है, और उनके नैरेटिव में जो उन्होंने चीज़ें बांधी हुई हैं वो सेल करने में एक हद तक कामयाब भी नज़र आ रहे हैं। लाहौर का जलसा भी बड़ा किया है। क्या देख रहे हैं कि ये पॉलिटिकली ये जितना कन्फ्लिक्ट है वो एक बात समअप करते हुए कहते हैं कि नहीं, अब जिन्होंने गलती कर ली है, मैं कहता हूँ इलेक्शन करवा लें और आगे बढ़ें। तो क्या हम उस तरफ बढ़ेंगे या ये महीनों की हुकूमत होगी, इलेक्शन करवाने पड़ेंगे? क्या किस तरफ बढ़ रहे हैं? ना साहब, आपकी आखिरी बात से शुरू करते हैं कि जिन्होंने गलती की है वो अपनी गलती का अजाला करें। गलती उन्होंने क्या की है? देखिए, इमरान खान के अपने बयानात की रोशनी में आप देखें, गलती उन्होंने ये की है कि उन्होंने इमरान खान की साइड नहीं ली। इमरान खान साहब कह चुके हैं कि जो न्यूट्रल होता है वो जानवर होता है। ये हक और सदाकत का मार्का है और सबको इमरान खान के साथ होना है। जो इमरान खान के खिलाफ हैं वो पहले करप्ट थे, अब वो मुल्क के दुश्मन भी हैं, वो गद्दार भी हैं। पहले वो पाकिस्तान से पैसे चोरी करते थे, अब वो गैर मुल्की ताकतों से भी पैसे लेते हैं। तो उनकी साइड पे कोई कैसे खड़ा हो सकता है? उनके नज़दीक इंस्टीट्यूशंस की गलती ये है कि वो गलत साइड पे चले गए, और गलत साइड पे चले जाने का मतलब है वो न्यूट्रल हो गए। तो न्यूट्रल होना उनकी गलती है। उन्हें न्यूट्रलिटी तर्क करनी चाहिए और हक को सदाकत की तरफ आ जाना चाहिए। इमरान खान को वापस इक़्तिदार में लाना चाहिए। इमरान खान कह रहे हैं। इससे पहले जमहूरी ताकतें क्या कहती थी? आमतौर पे अभी देखें, अभी आज भी एक प्रोग्राम में, अभी डॉन टीवी में एक दोस्त मुझे ताना मार रहे थे और वो कह रहे थे, देखें जी, जो लोग पहले सिक्योरिटी अदारों पे तनकीद करते थे आप तारीफ़ें कर रहे हैं। तो देखें, उनसे भी जो मैंने अर्ज़ किया, मैं थोड़ा सा उनकी वो वाली बात भी दोहरा देता हूँ कि जमहूरी ताकतें जब पहले इस्टेब्लिशमेंट पे तनकीद करती थी तो वो ये कहती थी कि आप सियासत में अपना रोल ख़त्म करें। लेकिन इमरान खान ये कह रहे हैं कि सियासत में अपना रोल लाएं, न्यूट्रलिटी छोड़ें और मुझे सपोर्ट करें। एक तो ये फ़र्क है। अब जो दूसरी बात आपने पहले फरमाई, उनकी नैरेटिव के हिसाब से वो पाकिस्तान के एक बेहतरीन नैरेटोलॉजिस्ट हैं, नैरेटिव बनाने वाले, दुनिया के बेहतरीन नैरेटिव बनाने वालों में से वो शामिल हैं। उनकी पिछली भी बहुत बड़ी कामयाबी ये थी कि जो पहले उन्होंने नैरेटिव बनाया था, उन्होंने उसकी वजह से उनकी एक कल्ट फॉलोइंग डेवलप होगी। वैसे भी थी, खैर क्रिकेट की वजह से भी उनकी जो मर्दानगी है, जो उनकी खूबसूरती है, जो उनका स्टाइल है, उस वजह से भी एक कल्ट फॉलोइंग उनकी ज़रूर थी। कल्ट फॉलोइंग का मतलब होता है कि वो लाखों करोड़ों लोग जो उनको एक देवता का दर्जा देते हैं, यानी कोई किसी का इस तरीके से परस्तार हो कि उसको देवता समझे। अब क्या, मुझे मालूम नहीं, सिंधी की खूबसूरत ज़बान है, उसमें इसके ज़रिए ज़रूर कोई ना कोई टर्म होगी। तो अब ये लोग जो थे, ये जो लोग हैं जो के पिछले नैरेटिव में आए थे, अब मसला ये था कि वो नैरेटिव तो फारिग हो गया। क्या इमरान खान बता सकते हैं कि नया पाकिस्तान उन्होंने बनाया, वो नया पाकिस्तान किधर है?
क्या वो दिखा सकते हैं कि कौन सी तब्दीली लाए? तो अभी उनको एक नए नैरेटिव, एक ऐसे बयानी की जरूरत थी जिसमें उनकी नाकामियां छुप जाएं, जिसमें उनकी जो इंतहाई तजलील हुई है, जो उनकी जिल्लत हुई है कि पाकिस्तान के वो पहले वजीर आजम हैं जिनको असम्बली ने निकाल के बाहर किया, वोट आउट किया है, अदम एतमाद से निकाला है, उनकी ये जो तजलील है ये भी छुप जाए। मैं यहाँ से डॉक्टर मजीद साहब को इन करता हूँ ना, डॉक्टर साहब से पूछते हैं ना कि ये जो बेगम साहब जो प्रीएम्बल दे रहे थे, मुझे यूं लग रहा है कि वो पॉपुलिस्ट नैरेटिव लेके लोगों में जा रहे हैं, इससे पाकिस्तान के पॉलिटिक्स में एक एक्सट्रीम कन्फ्लिक्ट जनरेट हो रहा है। देखिए, ये दुनिया में दो चीजें अलग अलग हैं। एक जो है कि वो पॉपुलिज्म जो है, जेका पॉपुलिज्म सिंधी में ॻाल्हायां, पॉपुलिज्म ऐं डेमोक्रेटिक जेके हिकिड़ी आहे मूवमेंट आहे, उन्हनि में वॾो हिकिड़ो फ़र्क़ु हुजणु खपे ऐं उहो आहे बि। हाणे हीउ हिकिड़ो पॉपुलिस्ट हिकिड़ी जेका आहे सा तहरीक आहे, जंहिंमें पॉपुलिज्म में ही तमामु अॻिते पंहिंजो नैरेटिव जेको बि जीअं ज़ैगम ख़ान ॿुधायो त हिकिड़ो क्रिएट थो करे ऐं उन्हीअ सां, पर उन्हीअ में वॾे में वॾी जेको हिकिड़ो थिए थो उहो इहो थो थिए त इंडिविजुअल ऐं पार्टी बेस ते हीउ हिकिड़ो नैरेटिव क्रिएट करे थो ऐं उन में कामयाबु वियो आहे। पर जनरली जेको मुल्क खे नुक़सानु थो पहुचाए ऐं जंहिं तरीक़े सां ही इन नैरेटिव खे अॻिते थो आणे त मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश आहे, इंस्टेड त हिन खे ॿिया के नैरेटिव हिकिड़ा खणणु खपनि। हा, मुल्क जे जेके मुफ़ाद में हुजनि, छो त मुल्की मुफ़ाद उहे भली हुजनि, उन्हनि ते हींअर जेका आहे सा ॾिसो, जंहिं बि तरीक़े सां ही जेकॾहिं उहो नाअहल आहिनि, करप्ट आहिनि, जीअं साईं चयो त हीउ हिकिड़ो नैरेटिव अॻु में ॾेई चुको त बाबा हीउ हिते करप्शन था कनि, हाणे आहे हिते ॿाहिरियों पैसो था वठनि, माना हाणे ॿाहिरियां एजेंट बि आहिनि। पर सवाल हिते इहो आहे त जेकॾहिं हू ॿाहिरियां एजेंट आहिनि या हिते आहिनि त तव्हां इक़्तिदार में निकिरण खां पोइ मुकमिल हिकिड़ो जेको आहे सो डेमोक्रेटिक हिकिड़ो मीन्स सां, डेमोक्रेटिक वे में तव्हांखे नो कॉन्फिडेंस जे ज़रिए तव्हांखे इक़्तिदार खां अलॻि कयो वियो आहे। हाणे इन्हीअ में कंहिं बि क़िस्म जो जेको आहे त इन असेंबली खे 5 साल कंप्लीट करणु खपनि ऐं उहा 23 में जेका आहे सा वञी इलेक्शन कराए सस्टेन कंदी हीअ हुकूमत जेका पाण में कंफ्लिक्ट में आहे। न, मुंहिंजे ख़्याल में त न, मां इन्हीअ में वरी आहियां त हीअ हुकूमत सस्टेन करणु खपे हिनखे, ऐं जेकॾहिं छो त हिते तमामु ज़ीरक सियासतदान आहिनि ऐं सुठा सियासतदान आहिनि जेके मुल्क जे मुफ़ादनि खे सम्झनि था, उन सां गॾु पंहिंजे पार्टी खे बि पंहिंजी हिकिड़ी जेका आहे सा उन्हनि जो आहे लेवल ते, पार्टी लेवल ते जेकी बि, पर इन्हीअ में हिकिड़ा जेके आहिनि से हिकिड़ा तमामु सुठे क़िस्म जा पाकिस्तान जा सियासतदान ऐं उन्हनि जी टीम मौजूदु आहे, त उहे इन्हीअ खे हलाए वेंदा ऐं उहा हिकिड़ी शइ जेका आहे बहितर नमूने जारी रखूं था। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू कर रहे हैं पाकिस्तान के पॉलिटिकल मंजरनामे के हवाले से। ज़ैगम खान साहब, वजीर साहब का ये अंदाज़ा था कि इसमें बड़े, ये जो यूनिटी गवर्नमेंट जिसको कह रहे हैं, उसमें बड़े तजर्बाकार सियासतदान हैं, ज़ीरक सियासतदान हैं, वो सस्टेन कर पाएंगे। लेकिन हम देख रहे हैं कि उनके छोटे छोटे मसाइल जो हैं, एमक्यूएम मिसाल के तौर पर अपने मसाइल अभी उठा रही है, बिलावल भुट्टो को भी जाना पड़ा, बिलावल भुट्टो जरदारी को लंदन जाना पड़ा, कई मसाइल इस तरीके से हल कर पाएंगे। क्या होगा फ्यूचर? सब जो कोलिशन गवर्नमेंट्स होती हैं, मखलूत हुकूमतें होती हैं और जिसमें बहुत सारी पार्टियां शामिल हों, उसमें एक मुसलसल टेंशन रहती है। उसकी वजह यह है कि हर पार्टी के अपने अपने मफादात होते हैं, अपना अपना उनका पीछे ग्रुप होता है जिसका उन्होंने ख्याल रखना होता है। तो वो टेंशन होना तो बिल्कुल लाजमी है, लेकिन जिस वजह से ये लोग इकट्ठे हुए हैं वो रीज़न अभी मौजूद है और वो रीज़न बहुत स्ट्रांग है। एक तो मेरा ख्याल है वो रीज़न इनको इकट्ठे रखेगी, जिस तरीके से इमरान खान का जो ख़तरा है, क्योंकि एक ऐसी एंटी डेमोक्रेटिक फोर्स पीटीआई बन के आ गई है कि वो सब जमहूरी कुव्वतों को, सियासी जमातों को तहस नहस करना चाहती है। एक तो मेरा ख्याल है वो इनको इकट्ठा रखेगी, और ये इन्होंने साल तो इकट्ठे नहीं रहना, 5 साल तो इकट्ठे नहीं गुजारने, 6-8 महीने 10 महीने इकट्ठे रहना है, मैक्सिमम 1.5 साल का टाइम है। एक तो वो उनको इकट्ठा रखेगी। एक दूसरी बात बड़ी प्रैक्टिकल सियासत वाली, वो आप ज़रूर नाज साहब, आप ज़ीरक जो हैं, वो जर्नलिस्ट हैं, जहन में रखिए कि जो इलेक्शन का आखिरी साल होता है,
اس میں جو منتخب نمائندے ہیں, MNAs ہیں, MPAs ہیں, انہوں نے حلقوں میں واپس جانا ہوتا ہے. اور آپ کو پتہ ہے حلقوں میں جب یہ لوگ واپس جاتے ہیں تو حلقے والے چپلیں اتار کے ان کا انتظار کر رہے ہوتے ہیں کہ پہلے وہ 4 سال آئے نہیں ہوتے. اب کیا ہوتا ہے, ان کے پاس حل یہ ہوتا ہے کہ ان کو فنڈنگ چاہیے ہوتی ہے, کچھ ایسی چیز چاہیے ہوتی ہے کہ آخری سال میں جب جائیں تو وہ لوگوں کو کچھ دیں کہ دیکھو جی میں تو بس مسئلہ تھا, اب تو میرے پاس فنڈنگ, آپ حکم کریں. اب وہ جیسے ہی بتائیں تو کچھ نہ کچھ کام وہاں پہ شروع ہو جائے تو بلے بلے ہو جاتی ہے. اس کے لیے اس وقت جو ہے یہ 6, 8, 10 مہینے, سال جو ہے ان تمام پارٹیوں کے لیے, خاص طور پہ چھوٹی پارٹیوں کے لیے بڑا قیمتی ہے. بڑی آپ بڑی پارٹیوں کا بھی یہ حال ہے. سندھ میں تو ایسا ہے کہ رات کو گاؤں جل گئے, 9-10 آدمی جل گئے, اور ڈپٹی کمشنر آج کہہ رہا ہے, اس کو ایگزیکٹ اندازہ نہیں ہے کہ جہاں آگ لگی ہے وہ ڈسٹرکٹ ہیڈ کوارٹر سے کتنا ہے. وہ ہارڈلی کوئی 1 گھنٹے کا فاصلہ ہے. وہ میڈیا کو بول رہا ہے کہ یہ کوئی 5 گھنٹے کا سفر ہے. اور اس طریقے سے پیپلز پارٹی جائے گی لوگوں میں. ہم یہاں کی جو بات کریں مشکلات ہوں گی نا. ناصب آپ نے اتنی اچھی بات کہی, آپ نے جو ہے میری دکھتی رگ چھیڑ دی ہے. اب PTI پہ ہم تنقید کرتے ہیں, میں بھی اس وقت تنقید کر رہا ہوں, اور میرے خیال میں اس کی ساؤنڈ ریزنز ہیں تنقید کرنے کی. لیکن آپ مجھے بتائیے کہ پیپلز پارٹی نے جو خلا چھوڑا پنجاب میں, اگر پیپلز پارٹی کی وجہ سے وہ خلا نہ کریٹ ہوتا تو کیا عمران خان کو کوئی گنجائش پاؤں رکھنے کی ملتی؟ کیا PTI کا وجود بنتا؟ دیکھیں PTI تو اس خلا میں پھیلی ہے نا جو خلا پیپلز پارٹی نے پنجاب میں اور KP میں چھوڑا تھا. جتنے ووٹ وہاں سے نکلے وہی ووٹ PTI کی طرف گئے. اور آپ یہ دیکھیں کتنے بڑے طبقے ہیں جن کو اس وقت یہ ریپرزینٹ یہ پارٹیاں نہیں کر پا رہی. جس طرح آپ نے سندھ کا فرمایا, سندھ 10 سال سے ان کو الیکٹ کر رہا ہے, تو کیا پیپلز پارٹی سندھ کے عوام کی اس طریقے سے نمائندگی کر رہی ہے جس طریقے سے کرنی چاہیے؟ کیا انہوں نے بڑے بڑے وڈیروں اور کے حالات پہ چھوڑ دیا ہے, یا ایک صحیح طریقے سے ریپرزینٹیٹیو پارٹی یہ کیا ریفلیکٹ کرے گا؟ مجید صاحب کا انپٹ بھی لیتے ہیں. مجید صاحب, ہی جو حال ہے, ہی جو مثال طور عمران خان کے میلٹ ڈاؤن ہی کارکردگی سے کندا کی کندا ان کے الزام ہणी کنदा میلٹ ڈاؤن न साईं ॾिसो हाणे त जीअं सिंध में जेकॾहिं पीपल्स पार्टी जो हिकिड़ो किरदारु या सॼो ॾिसूं त उहो 3 टेन्यूअर आहे. उन 3 टेन्यूअर ताईं पीपल्स पार्टी कंहिं बि क़िस्म जो को बि अहिड़ो न करे सघी आहे जंहिंजो तव्हां मिसाल ॾेई चुका आहियो. ऐं उनखां पोइ के बि अहिड़ा वॾा प्रोजेक्ट, बल्कि सिंध में अञा हिकिड़ी ॿी बि जेको छो त उन्हनि नंढनि पार्टियुनि खे, बल्कि हिकिड़ो जेको नेशनलिस्ट धड़ो आहे उन्हीअ खे जेकॾहिं असां ॾिसूं, जंहिंजो कल्ह हिकिड़ी मीटिंग थी आहे जंहिंमें PMLN, MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में जेके मुआहिदा थिया आहिनि उन्हनि खे कैटेगरिकली उते रिजेक्ट कयो वियो आहे त इहे सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ आहिनि. पर सिंध जे माण्हू न सम्झनि छा था. कल्ह ख़ालिद मक़बूल ॻाल्हि कई आहे त असांजो PP सां को बि मुआहिदो कोन थियो आहे, ऐं ही छा पिया मतिलबु कंहिंखे बेवकूफ़ पिया बनाइनि? न, उहे त हाणे सिग्नेचर्स आहिनि पूरी तरह हिकिड़ी जेका आहे अचे पियो, ऐं उहो प्रेस में बि अची चुको आहे. सिग्नेचर जेको आहे ख़ालिद मक़बूल जो बि आहे, त उन में मियां शहबाज़ शरीफ़ जो बि आहे, त उहो रेलवे जो मिनिस्टर आहे उन जो बि आहे, त अख्तर जान मेंगल जो बि आहे. सभिनी जा सिग्नेचर्स आहिनि. त इन लिहाज़ सां सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो तबिको जेके सिंध जे मुफ़ादनि ते या पाकिस्तान खे विफ़ाक़ी मुल्क जी हैसियत में ॾिसनि था, त उहे इन्हनि ते बि नाराज़ आहिनि. हाणे पीपल्स पार्टी खे हिते हिकिड़ा जेके आहिनि से मोह ॾियणो पवंदो. आख़िरी साल में मुराद शाह साहिब अचनि था ऐं चवनि था वाक़ई इहो बाहि जे वाक़े में हुकूमत जी नाअहली आहे, ग़लती थी आहे. इहो त हाणे तमामु हिकिड़ो ग़लती त न, इहा हिकिड़ो वॾो जुर्म आहे, छो त उते अॼु बि बाहि दुखे थी. उहा इन ताईं आहे जो उनखे उन्हनि घरनि ते, उन्हनि पडरनि ते हींअर बि बाहि जेका आहे सा उहा दुखे थी पई. शाम बि मूं फ़ोन कई त उते इहो आहे त उते बाहि जा जेको आहे सो ख़ुदा न करे त जेकॾहिं वरी का तूफ़ान अचे थो त ख़ीमा सड़ी सघनि था. बाहियूं लॻियूं आहिनि, उन्हनि ते थियो आहे उते कुझु कोन्हे. पर इन जो जेको हिकिड़ो रिकॉर्ड आहे त हीउ जेकॾहिं ॻोठु हिकिड़ो सड़ी वियो आहे त कम से कम उन जो जेको बि आहे सड़ियल उन मलबे खे त दफ़न कयो न. उन ते बि जेको आहे सो जेके जानवर आहिनि उहे अञा सियासत में अल्टरनेट हमेशह हूंदो आहे. इहो जेकॾहिं जवाबु आहे त मां इन खे नथो बिलीव कयां त सियासत में को बि अल्टरनेट कोन्हे. सिर्फ़ु इहो आहे त अवाम उन खे कीअं थो हिकिड़ो जेको आहे सो रिस्पॉन्स ॾिए, ऐं जेको अल्टरनेट तौरु अचे थो उन्हनि धुरनि खे अवाम कीअं थो ॾिसे.
ऐं ख़ुदि उहे धुरियूं बि उहे पार्टियूं बि जेके पीपल्स पार्टी सां सिंध में मुक़ाबले में ईंदियूं त उन्हनि खे बि पंहिंजो जेको आहे नैरेटिव हिकिड़ो क्लियर बि करणु खपे ऐं उन्हनि खे अॻिते अचण जी बि हिकिड़ी ज़रूरत आहे ऐं हिकिड़ी तब्दीली जी बि ज़रूरत हिकिड़ी पवे थी जनरली बि। अच्छा, मां जेके अॻारो ॻाल्हि पे कई वरी सिंध अची वियासीं, ही मतिलबु नवाज़ शरीफ़ ताईं वञिणो पवे थो मामला हलाइण जे लाइ, इहो कीअं मामिलो हलंदो? इहो अनफॉर्चुनेट आहे पाकिस्तान जे सभिनी या हिस्टोरिकली हिकिड़ी जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे एतिरो त सेंट्रलाइज़्ड आहिनि जो उन पार्टियुनि में अंदरि उन जे पार्टी चीफ या पार्टी हेड को बि डिसीशन नथो थी सघे। इहो असां पीपल्स पार्टी जे वक़्त में इमरान खान इहो गिलानी साहब खे या राजा परवेज़ अशरफ खे ॾिठो ऐं उन खां पोइ हाणे वरी मियां शहबाज शरीफ़ खे असां ॾिसूं था। त इन लिहाज़ सां पाकिस्तान में तारीख़ रही आहे त इमरान खान जो नैरेटिव मज़बूत थींदो न, चवंदा न त ज़ाहिर आहे तूं विकामण जहिड़ो आहे, ॻाल्हि सही थो चवे पियो त इंडिपेंडेंट ई न आहिनि, फैसला नथा न इंडिपेंडेंट इमरान खान जी डिक्टेटरशिप आहे न उते बि इमरान खान कहिड़ी नई जेका आहे हिकिड़ी आंदी आहे त जेको बि डिसीशन इमरान खान जो हुजे पार्टी चवे वर्कर चवनि ॿिया चवनि त बोज़दार खे हटायो बोज़दार खे तब्दील कयो ऐं पार्टी हेड चवे त मां नथो कयां ऐं उन ते मां बीठो आहियां, तंहिंजे करे इहो उन्हनि खे परोडा जे हिमाम अंदरि सभई नंगा आहिनि। त इन लिहाज़ सां हिकिड़ो जीअं गदाई साहिब जो शहर आहे त इन लिहाज़ सां जेकॾहिं ॾिसिजे त जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि तंहिंजे करे मजबूरन जेको आहे सो बिलावल खे वञिणो पियो नवाज़ शरीफ़ ताईं ऐं ईअं ई जेको आहे मुंहिंजे ख़्याल में त इहो ख़ुदि पार्टी चेयरमैन आहे बिलावल, पर उन जे मुक़ाबले में मां सम्झां थो त जेको फाइनल डिसीशन आहे उहो ज़रदारी साहिब जो आहे। त इन लिहाज़ सां पार्टियूं हिते उहे डेमोक्रेसी कान्हे उन्हनि में डेमोक्रेटिक न पार्टियूं इहे त मेल्ट डाउन पई थियनि न, पोइ इमरान खान राइजिंग फोर्स आहे उहो मेल्ट डाउन फोर्स आहे, ईअं आहे न? इमरान खान राइजिंग फोर्स कान्हे पर इमरान खान जेको आहे सो उहो मेल्टिंग फोर्स आहे हिकिड़ो। इहो ग्रेजुअली जेको आहे सो इमरान खान जी जेका बि हींअर आहे छो त हू जंहिं तरीक़े सां हिकिड़ो मुल्क खे नुक़सानु पियो पहुचाए हुनजो नैरेटिव जेको आहे आम जेको माण्हू हींअर त हिकिड़ो आहे नौजवान तबिको आहे जज़्बात में आहे इन में आहे, पर ॿिनि टिनि महीननि में इहो मुंहिंजे ख़्याल में त इहो मेल्ट डाउन थींदो। इहो जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते इहा बाहि उजामंदी, छो त कारकर्दगी हिन हुकूमत जी ॾिसणी आहे, 5 महीना हुजनि 3 महीना हुजनि या 7 ॾींहं हुजनि, उन में हिननि जी कारकर्दगी केतिरी आहे हू 3.5 साल में ज़ाहिर थी चुको। हींअर ताईं जेको आहे सो हिकिड़ो छो त अञा हुकूमतूं ई न ठहियूं आहिनि, अञा हुकूमत जेका आहे फेडरल कैबिनेट ठहे पई, अञा चीफ मिनिस्टर पंजाब जेको आहे सो ओथ न खयो आहे, त हाणे हिननि खे अचण त ॾियो, हीअ अचनि उन खां पोइ जेको आहे सो हीअ उन जो कहिड़ो हिकिड़ी कारकर्दगी पंहिंजी ॾेखारनि था ऐं कीअं फेस कनि था अपोज़िशन खे, आई मीन त इमरान खान खे। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था ऐं पोइ कचहरी जारी रखूं था। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां अॻु असीं गुफ़्तगू करे रहिया हुआसीं त छा ही वॾियूं पार्टियूं मुस्लिम लीग पीपल्स पार्टी मेल्ट डाउन पई थियनि या इमरान खान राइज़ पियो थिए मेल्ट डाउन पियो थिए। ज़ैगम खान सां ॻाल्हाए, ज़ैगम खान परफॉर्मेंस के हवाले से तो गालिबन इमरान खान के हाथ में कुछ नहीं है इसलिए वो नहीं दिखा सकते और फिर वो एक नया नैरेटिव आया है, लेकिन अगर इसको पॉलिटिकली इनका पोस्टमार्टम किया जाए तो क्या इमरान खान इज एट melting path or it is on rising path? मेरे ख्याल मेल्टिंग तो स्ट्रांग वर्ड होगा। आप इनको ये कह ले कि इनके लिए मुश्किल वक्त आ रहा है, अगला इंतखाब बहुत मुश्किल है, आप रिसीडिंग कह लें या पीछे हटती हुई ताकत कह लें, निस्बतन कमजोर होती हुई पार्टी कह लें। तो इस वक्त के हिसाब से अगर आज के हिसाब से देखें, देखिए मंजरनामा तो मुसलसल बदलता रहता है ना, कल कुछ भी हो सकता है। आज के दिन के एतबार से देखें तो मुझे इनका अगला इलेक्शन जीतना बहुत मुश्किल नजर आता है। बहुत से दोस्त जो हैं कैसे मतलब इनका मतलब इमरान खान का अगला इलेक्शन की बात कर रहे हैं आप? जी बिल्कुल, इमरान खान साहब के लिए अगला इलेक्शन कैसे जस्टिफाई करेंगे? जी मैं अर्ज करता हूँ। देखिए, हम बाज़-औक़ात कुछ चंद जलसों को देखकर बड़े मुतासिर हो जाते हैं या ट्विटर और सोशल मीडिया पे मुतासिर हो जाते हैं। 2 तरीके एनालाइज करने के। एक तरीका तो ये है कि आप देख लें जो हमारे मुख्तलिफ इकनॉमिक ग्रुप्स हैं उनमें क्या सपोर्ट किस तरह से होगी। दूसरा ये होगा कि जो जोग्राफिकल एरियाज है वहाँ पे क्या मामला है। देखिए, जो पीटीआई जीती, पीटीआई ने बड़ा कमाल का काम किया। इससे पहले अगर आप पीपल्स पार्टी को देखें तो पीपल्स पार्टी ये कमाल का काम करती थी कि सिंध को स्वीप करके और पंजाब से एक अच्छा शेयर लेके वो बड़ी ताकत पार्टी बन के मुल्क की हुकूमत बनाती थी।
पंजाब से नवाज शरीफ साहब भी करते थे। पहली दफा इमरान खान ने केपी की ताकत पे ये काम किया कि केपी को स्वीप किया, पंजाब में एक अच्छा हिस्सा लिया। पंजाब में सबसे बड़ी वो पार्टी नहीं थी, PMLN के मेंबर्स ज्यादा थे नेशनल लेवल पर भी और सूबाई लेवल पर भी, और उन्होंने हुकूमत बनाई। अब अगर आप देखें जो उनके सेंटर्स हैं जहां पे उनका वोट बैंक कंसंट्रेटेड है, वो 3 है या आप 4 कह लें। एक तो खुद केपी है, उसके बाद जनूबी पंजाब है, उसके बाद कराची है, और फिर रावलपिंडी डिवीजन है। अब आप खुद मुझे बताइए कि 14 सीटें उनके पास कराची में हैं, आप क्या समझते हैं कि अगले इलेक्शन में 14 से 14 वो रिटेन कर पाएंगे या कितनी लेंगे? मुझे तो ये लगता है कि 4 लेना भी मुश्किल होगा। जिस तरीके से MQM जो है वो वापस राइज कर रही है और पीपल्स पार्टी भी कुछ ना कुछ शेयर ले रही है, तो कराची से तो ये मामला हुआ। जनूबी पंजाब से मेरा अपना ताल्लुक है, मुझे नहीं लगता जनूबी पंजाब के अंदर एक बगावत खड़ी हो गई है। बड़े बड़े लीडर वहां अलग हो चुके हैं। आपने दोस्त मोहम्मद मजारी को देखा, जहांगीर तरीन का वहां से ताल्लुक है, तो वहां पर भी आपको वाज़ेह तौर पर नजर आ रहा है कि उनकी सीटें कम होंगी और मेरे ख्याल में काफी कम हो जाएंगी। रावलपिंडी जो है वो बेल्ट है जो मार्शल बेल्ट है, जो अगर आप फौज के साथ हो तो वो आपका साथ देती है। फिर उसमें जो दूसरी बात थी कि जो जिस तरीके से कुछ सीटें निकलवाई गई, मिसाल के तौर पर जिस तरह शेख रशीद की सीट निकलवाई गई, वो तो इस दफा सपोर्ट अवेलेबल नहीं होगी ना, वहां पे भी उनकी सीटें कम होंगी। अब आखिर में क्या बच गया? केपी में जो बाई इलेक्शन हुए हैं, जो लोकल गवर्नमेंट के इलेक्शन हुए हैं, आप उनके रिजल्ट उठा के देखिए। इस वक्त हालत केपी में ये हो गई है कि मौलाना और PTI नेक टू नेक है। 19-20 का फर्क आप वोटों का लोकल बॉडी में आपको नजर आ रहा है। सेकंड फेज में इनकी पॉपुलैरिटी बढ़ी नहीं, सेकंड फेज में इनके लोग ज्यादा है। पहली में कहते हैं कि फॉल्ट थे जी, सेकंड फेज में भी वोटों का 19-20 का फर्क है। मैं फर्क ही अर्ज कर रहा हूं, हो सकता है इस वक्त भी सबसे बड़ी पार्टी हो सकता है वो जीत जाए, लेकिन क्या स्वीप करेगी? इस वक्त तो 2/3 से ज्यादा सीटें ली ना उसने, तो क्या अगले इलेक्शन में 2/3 से ज्यादा सीटें लेंगी? अगर वो सादा अक्सरियत बना लेती है तो सीटें तो बहुत कम हो गई ना। PTI को तो केपी से स्वीप करना जरूरी है अगर मुल्क में हुकूमत बनानी है तो ये चलो ये आपने अपना तजिया दिया, लेकिन एक मुख्तसर ये भी मैं आपसे मालूम करना चाह रहा था कि ये सदर साहब जो हिचीज खड़ी कर रहे थे, उनकी तबीयत भी थी खराब थी, लेकिन फिर वो ठीक भी हो गए और वो हलफ लेना भी शुरू किया, और ये जो हिचीज आ रही थी ये अब खत्म हो रही है, क्या आप देख रहे हैं? देखिए, तो बहुत ही एक अफसोसनाक बात थी। सदर का सियासत से कोई ताल्लुक नहीं होता। सदर जो है वो एक मलका की तरह एक अलामती सरबराह होते हैं, उनका रोल अलामती होता है और वो पार्टी पॉलिटिक्स से अबव होते हैं। जिस तरह की उन्होंने हरकतें करनी शुरू कर दी, आई एम सॉरी, उनके मनसब के मुताबिक ये लफ्ज नहीं होना चाहिए, लेकिन वो क्या करें, वो कर ऐसे रहे, और फिर गवर्नर ने करना शुरू कर दिया। ये रियासत के लिए बड़ी खतरनाक बात थी, और ये कहा जा रहा है कि उनसे गुजारिश की गई है, रियासत के लोगों ने गुजारिश की कि हुजूर ये काम ना करें, आप यहाँ बैठकर सियासत ना खेलें, और जो नॉर्मल काम है उसमें रुकावट ना डालें। तो कुछ उनको समझाया गया है और उन्होंने भी बिहेवियर बदला है, और ये बड़ा खतरनाक होता है क्योंकि वो काम तो कोई रोक नहीं सकता। पंजाब में आप देख रहे हैं हमजा कसम ले लेंगे, हलफ उठा लेंगे। देखिए अब तो कोई ऑप्शन नहीं बचा ना। अगर मजीद इसको डिले करेंगे तो और शर्मिंदगी उठाएंगे, बात और आगे बढ़ जाएगी। चलो ये सिंध की तरफ आते हैं और वो फिर वजीर साहब से पूछते हैं, ये दुनिया भर का अहवाल तो नहीं, पर सिंध में मतलब यही मामलो हलणो या कुछ के पॉलिटिकल को इनिशिएटिव्स नज़र अचनि पिया था? साईं ॾिसो, हाणे इनिशिएटिव त पॉलिटिकल हिकिड़ो जेको आहे सो कल्ह पंहिंजनि प्रेस कॉन्फ्रेंस में इन्हनि में कॉम्प्रेस जेको आहे सो वठी चुका आहिनि, ऐं उन खां पोइ ॾिसूं त ॿी जेका आहे वॾी पार्टी उहा आहे GDA। उन में उतां जो अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु उन ते रीज़न्स ॿुधाए, ऐं अॻु में बि छॾे आहे, जीअं जा मदद अली हुयो या शौकीन अञा वेठो आहे, साहिबु अञा वेठो आहे, ऐं फहमीदा मिर्ज़ा बि अञा उते ई मौजूदु आहे। ख़ैर इहो सियासी हिकिड़ा जेके आहिनि सुठा हिकिड़ा आहिनि त मूव्स, त शहबाज़ शरीफ़ खे मुबारक बि ॾिबी, ऐं उन ते पॉलिटिशियन खे त इहो ई आहे ऐं मुल्क जे वज़ीर आज़म खे। पर हाणे अञा ताईं जेको पीपल्स पार्टी जो अपोज़िशन आहे उहा पूरी तरह, या MQM जी जेका अपोज़िशन कराची में आहे उहा पूरी तरह अञा जेका आहे सा उभरी बि कान्हे ऐं गॾु बि अञा न थी आहे। इन जा हाणे ॾिसूं त जीअं बलदियाती इलेक्शन्स जो ऐलान थियो आहे, उहे थियनि पियूं,
जून में इलेक्शन हेॾी सारी क़ीमत हिन सॼी पॉलिटिकल चेंज जी त भरी आहे सिंध भरे पई थी वधारो में हिसे पाणी ऐं ॿियनि मामलनि सां ॾिसो कल इहो इहा ई ॻाल्हि हुननि बि माना बाज़ाहिर ॿियो को पॉलिटिकल को प्रेशर ॾिसो हिकिड़ो वॾे में वॾो जीअं हाणे मिसाल तौर जेको अहसन इक़बाल आहे उन्हीअ सिंध जो दौरो कयो हो, डॉक्टर कादर मगसी सां हुनजी मुलाक़ात थी हुई, अॻी इलेक्शन लाइ हिकिड़ियूं जेके आहिनि से तयारियूं कयूं वियूं, ॿिन्ही गॾिजी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, पर उन जे मुक़ाबले में ज़रूरु हिकिड़ी फेडरल पार्टी आहे, उन जो कुझु न कुझु वोट बैंक ज़रूरु आहे। जेकॾहिं चऊं त हिकिड़ी जेका आहे सा अचनि न खणी भली हिकिड़ो जेको आहे सो वोट खणी न सघनि, कामयाबु न थियनि, पर वोट बैंक ईअं चऊं त जीअं फॉर एग्ज़ाम्पल पीपल्स पार्टी जो वोट बैंक त आहे पंजाब में, तीअं हिते बि जेके आहिनि। ऐं ॿियो सिंध में मोस्टली जेको आहे न जेके पीपल्स पार्टी खां ॿाहिरि आहिनि उहे इलेक्टेबल कहिड़ा आहिनि, उहे अॻिते कहिड़ो मुंहुं वठंदा, ऐं उन्हनि जे घणे बार बार उहे साॻा चूंडबार आहिनि, उन्हनि सां को आम माण्हू लाइ कहिड़ी तब्दीली अचे थी उन्हनि सां? माण्हू जी तब्दीली त पूरी जनरली पाकिस्तान में जेका ऐसा कान्हे। जेकॾहिं ॾिसूं त उते पंजाब में ॾिसो पॉलिटिकल पंजाब में जेका लीडरशिप अचे थी ऐं पंजाब जो जेको चीफ मिनिस्टर अचे थो उहो हिकिड़ो सिंसियर सीरियसली जेको आहे बिल्कुलु। ऐं इहो अनफॉर्चुनेट असां सां आहे हिते सिंध में त हिते कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो चीफ मिनिस्टर को बि मूव न वठंदो आहे ऐं अंटिल एंड अनलेस पार्टी इहा आहे त हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसंदव हेॾे दादू में ओॾे त उते इन्हनि घरनि जेके घर सड़िया आहिनि फैज़ मोहम्मद चांडियो, उते पीअण जो पाणी बि कोन्हे ऐं प्लस आबादी लाइ बि कोन्हे, जेका बाहि लॻी उन्हनि में उते हुननि वटि पाणी कोन हो जो बाहि विसाए सघनि, ऐं ईअं बाहि वधंदी रही ऐं सॼो ॻोठ जेको आहे सो हिकिड़ो हेॾो पतो न आहे त हुनखे रिटर्न थींदो छा कुझु न। महिरबानी साईं डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब, शुक्रिया। ज़ैगम खान आपने वक्त दिया। नाज़रीन, अॼु असां गुफ्तगू कई पाकिस्तान जे पॉलिटिकल पस मंज़र खे, असां ॾिठो त पाकिस्तान में जेके सियासी पार्टियुनि में ख़ासि तौर ते जेकी हिन वक़्तु हुकूमत आहे उन ऐं इमरान खान जे विच में जेको पॉलिटिकल टकराव आहे उहो त हिकिड़ी नयुनि इंतिहाउनि ॾांहुं वधे थो पियो, पर उन जे नतीजे में मुल्क ॿियनि हिसनि खे छा मिलंदो, सिंध खे छा मिलंदो, सिंध वटि त अञा ताईं ॾिसण जो का शइ न पई अचे। गुफ़्तगू खां मोकिलायूं था। आला भाई।